अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन्नासुत्तकू रब्बकुम इन्न ज़ल्ज़लतस्साअति शैउन अज़ीम यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्ज़अत व तज़उ कुल्लु ज़ाति हम्लिन हम्लहा व तरन्नास सुकारा व मा हुम बिसुकारा वलाकिन्न अज़ाबल्लाहि शदीद। सदे तो कुरान ओ इंसान और डिजो पंजे रब खां खौफ कयो पंजे रब जो अजीम ज़ल्ज़लो आ क़यामत माना वड्डो ज़ल्ज़लो आ क़यामत। मच्छर जी मौसम ईंदी आ गर्मी पखा दूहां ॼारियूं मच्छर आदा मुल्क में खुदा जे वास्ते थोरो थधे सीने वेही सोचूं असां मच्छर जो डंग नथा सही सघूं मेरी जहनम जी बाहि केर सां कुछ सोच। अॼु वक़्तु बाज़ार खुलियल सौदो मुफ़्त ख़रीदार कोन्हे जल्दी क्यों भाइरो ख़रीदारी करे वेठो मतां बाज़ार बंदि थी ख़रीदारी जो टाइम न मिले। कई तव्हां सां जेके गड्ढा अॼु कोन्हनि वॾा वॾा अमीर नवाब सरदार मां वयमि हिकिड़ी जाइ ते ॿुधायूं चइसि चीफ सरदार जी क़बर है दुनिया में चीफ सरदार निकिरे क़ौम इस्तक़बाल जे लाइ हैरान हथ मिलाइण जो त मौक़ो न मिलंदो आहे पर थोरो ॾिसूं उहो अॼु ॾिठो मिटी जो ढेर थियो पियो आहे कोई पुछण वारो न आहे। कुझु सोचो मांखे त न समझो मौलवी न समझो को आलिम या बुजुर्ग मांखे ईअं समझो जीअं मंगणहार थी शादी गमी जो न्यापो ॾींदो आहे मां दीन जो मंगणहार थी आयो आहियां तयारी कयो मथां ॾींहुं कंजो आख़िरी बस दुआ कयो अॼु गॾु थियाऊं सभई नियत इहा कयूं अल्लाह असां सभु मेड़ थी आया आहियूं असांखे गुनाहनि जी माफ़ी क़यामत में असांजो किताब न खोल जंहिंसां नबी पाक सां फरमायो जंहिंसां हिसाब थियो इहो तबाह थियो। छो मिसाल ॾियां पाणी जी बोतल मां वरितमि मिनरल वाटर वारो पाणी पुछम पैसा चाहे 60 रुपयो ॾिना मां अदा जे क़यामत में अल्लाह चवे इहो अघ तां कढियो पाण पाणी वरिता बि विकिया बि हाणे इन हिसाब सां जेको मुंहिंजो पाणी इस्तेमाल ज़िंदगी में कयो हो उन जो बिल जो सभु जागो अब समझो था काथों ॾींदासीं पाणी जो बिल ऐं उथंदा क़यामत में सभु उघाड़ा माण्हू मर्द औरतूं सभु नंगा हूंदा। अम्मा आशारिज कयो रज़ी अल्लाह ताला अन्हा साईं क़यामत जो हवाल ॿुधायो अफ़सोस ख़ुदा ॼाणे मूंखे अफ़सोस आहे असां मसला पुछंदा आहियूं साईं फलां मसइले ते वाइद कजां फलां मसइले ते वाइद कजां फलां मौज़ू ते वाइद कजां कॾहिं बि असां आलिमनि खे न चवंदा आहियूं की भई साईं क़यामत जो अहवाल ॿुधायो क़यामत कीअं थींदी। हल 50,000 साल जो क़यामत जो हिकिड़ो ॾींहुं मुस्लमानो 50,000 साल जो हिकिड़ो अल्लाह मूंखे ख़ुदा जो कसम आहे तव्हांजो फ़िक्र न आहे मूंखे पंहिंजो फ़िक्र आहे
तव्हां सभिनी खे मां पाण खां भलो थो सम्झां। शल रहम करे माज़ अल्लाह मूंखे इहो ख़्यालु थींदो आहे त मतां को जमाती क़यामत में हल चवे तुंहिंजो वाइद ॿुधी असां सुधरियासीं पाण न सुधरे एॾा काॾे थो वञे। माज़ अल्लाह ॾुखियो ॾींहुं ॾुखियो ॾींहुं। असां तव्हां छा वयौम यजमाउल्लाहु रुसुल फयक़ूलु माज़ा उजिबतुम क़ालू ला इल्म लना। पाक जमात आहे ॾिसूं था इन ॾींहं खे क़यामत जो बयान। अल्लाह जो कसम आहे दिलि चवंदी आहे मुंहिंजी अल्लाह मूंखे पैदा न करे हा त भलो मां कीअं कंदुमि। वयौम यजमाउल्लाहु रुसुल फयक़ूलु माज़ा उजिबतुम। अल्लाह पाक थो ॿुधाइनि मुंहिंजा नबी क़यामत जो बयान। क़यामत जे ॾियारे फरमाए रसूल अल्लाह जी अदालत में गॾु कया वेंदा। अब समझो साहब पाक जमात मासूम जमात। हाँ ये बार मासूम है हिन में गुनाह जी ताकत कान्हे। समझो था न सही मासूम आहे नबी उहे मासूम आहिनि जो गुनाह जी ताकत जे हूंदे गुनाह न कंदा। वे पाक अल्लाह जा रसूल कुरान थो चवे क़यामत में अल्लाह जी अदालत में नबी गॾु थींदा। रसूल अल्लाह जा अल्लाह जी अदालत में गॾु कया वेंदा रसूल। कुरान फरमातो रब चवंदो माज़ा उजिबतुम। तव्हांखे जो मां मोकिलियुमि माण्हुनि ॾे तव्हांखे कहिड़ो जवाबु ॾिनो। तव्हां सां कीअं पेश आया कहिड़ी मोट ॾिनुमि। ए कुरान चवे थो नबी जेके अल्लाह जा हूंदा रसूल उन्हनि खे बि पोयूं ॻाल्हियूं एॾो रोब हूंदो क़यामत जे ॾियारे अल्लाह जी अदालत जो नबियनि रसूलनि खे पोयूं ॻाल्हियूं विसरी वेंदियूं। चवंदा ला इल्म लना असांखे ख़बर ई कान्हे। सभु सम्झी वियो चवंदा असांखे ख़बर ई कान्हे छो रोब हूंदो। एॾी दहशत हूंदी जो रसूल जेके हूंदा उहे बि सही जवाब ॾेई न सघंदा पोयूं ॻाल्हियूं विसरी वेंदा। हालांकि कुरान छा थो चवे वैला मदियन अखाहुम शुऐबा क़ाल या कौम उब्दुल्लाह मा लकुम मिन इलाहिन गैर। शुऐब अलैहिस्सलाम के असां कौम जे लाइ नबी बनाए मोकिलियोसीं मदियन जे इलाइक़े में। कहिड़ो वाइद कयो अल्लाह जे नबी जेको अॼु वाइद इहो निकिरी वियो। अल्लाह जो नबी चए थो या कौम ओ कौम उब्दुल्लाह अल्लाह जी इबादत कयो मा लकुम मिन इलाहिन गैरो ॿियो कोई इबादत जे लाइक़ कोन्हे अल्लाह जी इबादत कयो। मसला ॿिया बि हुया माइन मसलो इहो उणव कावड़ जी विया सरदार قال الملأ الذين استكبروا من قومه لنخرجنك يا شعيب والذين آمنوا معك من قريتنا أو لتعودن في ملتنا। قوم जो सरदार कावड़ जी चवण लगा ओ शुएब तोखे बि जनतो ते कलमो पढ़ियो आहे मुल्क बदर कंदासीं मुल्क मां कढी छॾींदासीं वरना असांजी मुखालफ़त न कयो असांजे तरीक़े ते हलो। धमकियूं था ॾियनि नबी खे क़ुरान थो चवे। शुएब नबी अल्लाह जो छा थो चवे हेरे रे ईअं न चई अचो त ॾिसां जागो था सम्झो था न चई त अचो त ॾिसां नबी हो ज़िंदा बीठो आहे पाण खां ॻाल्हि मथे सम्झे थो त मखां ॻाल्हि चढ़ियल आहे चए थो रब्बना अफ्ताह बैनना व बैन क़ौमिना बिल हक़ व अंत खैरुल फातिहीन। अल्लाह जो नबी चए थो रब मुंहिंजे कौम जे विच में तूं फ़ैसिलो कर
तू फैसले करण वारो भलो फैसले करण वारो तो फैसलो कर नबी नथो चए त मां अचो त ॾिसांव या बीहो त ॾिसांव न रब खे थो सॾे तूं मदद कर वरी वमा तू क़ुरान पाक वलक़द अरसलना नूहन इला क़ौमिही क़ाल या क़ौमी उब्दुल्लाह मा लकुम मिन इलाहिन गैर नूह अलैहिस्सलाम के मोकिलियो से कौम जे लाइ नबी बनाए वञी कहिड़ो वाइद कई या क़ौम ओ क़ौम उब्दुल्लाह अल्लाह जी इबादत कयो मा लकुम मिन इलाहिन गैर जो कोई तव्हांजो माबूद न आहे हिकु अल्लाह उन जी इबादत कयो इहो वाइद नूह अलैहिस्सलाम जो कयो कावड़ जी माण्हू कुरान थो चवे तव्हां लॻा कालू या नूह कद जादलतना फअक्सरत जिदालना फातिना बिमा तइदुना इन कुंत मिन अस्सादिकीन धमकियूं था ॾियनि चैलेंज था कनि चैलेंज कंहिंखे नबी अलैहिस्सलाम खे चवनि था ओ नूह ॾाढा तो असां सां झेड़ा कया घणो झगड़ियो असां सां आणदा जे सचो नबी समझी वियो सचो नबी आहे त आणदा नबी खे था चवनि न चाहे त बीहो त ॾिसां बीहो ठाहियां थो क़ुरान थो चवे क़ुरान वरी हिक ॿिए खे छा पिया चवनि उहे माण्हू ला तज़रुन आलिहतकुम भला तज़रुन वद्दन वला अस्वाअन वला यऊस व यऊक व नसरा हिक ॿिए खे चवनि था हे हिक खे मञींदो आहे असांजा पंज आहिनि छा चई पाण खे चवण लॻा हिक ॿिए खे पाण में चए हे हिक खे मञींदो आहे नूह हिक असांजा पंज आहिनि काबूसी जो पंजनि खे न छॾियो असां न छॾियो पंजनि खे हे हिक खे मञींदो जागो था असांजा पंज आहिनि काबूसी जो पंहिंजे पेरनि ते हिक खे मञींदो मोकल थी हाणे चई आणंदा असां पंजनि खे न छॾींदासीं हाणे नूह नबी चओ नबी नबी चओ जिंदा बीठो आहे चई न त तो ॾिसां या बीहो ठाहियां थो न चए थो रब्बे हया कयो नबी जहिड़ी मखलूक भी कान्हे आला में आला मनसब नबूवत दुआ नबी भी पाण खां ॻाल्हि मथे थी वई चवनि त रब ला तदर अलल अर्द मिनल काफिरिन दयारा रब हिकिड़ो भी काफिर ज़मीन ते हलंदे न छॾ कंहिंखे छॾे अटल है कंहिंखे था छॾनि को कंहिंखे अखियुनि सां ॾिठा ख़बरुनि ते सजदो कयूं पिया आहिनि अखियुनि सां मां ॾिठा अलम खे ॿाहूं ॿधी उठाइण गाज़ी अब्बास पारत जागो सा अड़े इहो तोखे पारत करे न त मथां टुटी पवनि रसा बसा दुको ड्रहे ड्रहां त ठाहे छॾिजां तोखे चवे न हे वरी ठाहे रसा ॿधी धिको हणी वरी उन खे ॿाहूं तो जहिड़ो मुशरिक ॿियो केरु आहे जागो था होरी हमरा चवनि था मुंहिंजो मुर्शिद जीअं चाहे उअं ई थी जागो था न साईं मुर्शिद जीअं चवे उअं ई थींदो मुर्शिद पाण उथी वेही नथो सघे अड़े ॻाल्हायो नथा मथां छो पीर पाण उथी वेही नथो सघे हे वरी चइनि जीअं पीर करे हिते घणी क़ौम चांजाए मुगरी ॿई क़ौम तोबा शैतान छा पर जिन ई भॼी आहिनि तव्हां भाई ज़बरी क़ौम आयो न ॻाल्हायो मां ख़बर आहे मां बि ॿाहिरि कोन्हे मुल्क जो आहियां ॿई क़ौम बाबा जिन भॼी वञनि तव्हां मुड़ुसु माण्हू आहियो ज़ालूं तव्हांजो मोहताज आहिनि पर मुड़ुसु ज़ाल जो मोहताज तव्हां न आहियो न मुगेरी चांडिया वरी ॻाल्हायो नथा न आहियो न ॻाल्हायो अड़े ज़ालुनि जा मोहताज त न आहियो न तुंहिंजो पीउ बि ज़ाल जो तुंहिंजी माउ जो मोहताज राति जो पेर रखियो वेठो आहे न त किथां ॼमे हा
तो जो पीर तुझी मां जो मोहताज आहे वरी तूं चवे मां न आहियां पोइ जेको ज़ाल जो मोहताज आहे उन जो असुर न कर पाण चवंदा हो तव्हां यार बाबा यो माई जो मोहताज थी माई दब न फिरी वेंदी इन ते पत न कजां आहे या न आहे मां भी बलोच आहियां तव्हां भी बलोच आहियो मां ख़बर आहे ईअं चवां अरे ज़ाल जो मोहताज थी चई ते पत न कजां दब न माई फिरी वेंदी भले नवाब आहे क़ौम जो ॾींहं जो नवाब मथे क़ौम हेठि कम जो पीर आहे पीर ॾींहं जो मथे मुरीद हेठि उहो ई पीर राति जो माई जे पेरनि खां वेठो आहे बाबा पंहिंजे पासे जी पीरनि जी ॻाल्हि थो कयां तव्हां ॼा मगरी पीर ज़ालुनि जा मोहताज थोरो आहियो राति जो पंहिंजे पेरनि खां ॾींहं जो मुरीद हेठि पीर मथे जाॻो था न रात जो माई जे पेरनि ते पोइ जेको माई जो मोहताज आहे उन ते अञा आसरो कंदे कंहिं ते आसरो कयूं फरमाए थो क़ुर पाक में वमई अथा फैज़ा अदम तवक्कल अलल्लाह इन्नल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन आए मुंहिंजा पाक नबी सब जो सल्लल्लाहु अलैहि फैज़ा अदम इन तो से बोमा हाँ फमतो फबेमा रहमत मिनल्लाह लिंतलहम वलो कुंत फज़न गलीज़ल क़ल्ब लन फज़्ज़ु मिन हौलिका फाफ़ु अन्हुम वस्तग़फिर लहुम वशाविरहुम फिल अम्र फइज़ा अज़मत फतवक्कल अलल्लाह इन्नल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन और मुझा पाक नबी चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुलासो कलाम फरमाए फरमाया तो कुरान पाक में फज़ा अज़मता मुझा नबी जने काई गाल तू अदम करे ओ मोहम्मद करीम चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा नबी जने काई गाल जो तू अदम करे त पो अदम खां बाद मां हे कम कंदुस फमतु फतवक्कल अलल्लाह मोहम्मद करीम पो तवक्कल अल्लाह ते कजा नबी तो पान ते तवक्कल करे हा मां नबी हां बस वडी गाल हा फरमातो फैज़ा अदम तवक्कल अलल्लाह इन्नल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन फरमातो मुझा पाक नबी जने कहीं गाल अदम करें पो तवक्कल अल्लाह ते कजा इन्नल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन जेको तवक्कल अल्लाह ते तो करे कुरान चवे तो अल्लाह उन सां मोहब्बत थो रखे कहीं ते तवक्कल अल्लाह घणा आहिनि न जेके नथा तव्हां ॻाल्हायो नथा चुप कर वे तव्हां लो लो हलो बरे उदी दे अच्छे डर वाला हेठ वेले छोरा वरी मथे अची वेले चेंदा छा चई फतवक्कल अलल्लाह मुझा नबी पुत तवक्कल अल्लाह ते कजा मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तो फरमाए इन्नल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन जेको तवक्कल अल्लाह ते जो करे कुरान जे चौथे दी पारे में फरमातो मां अल्लाह उनी सां मोहब्बत थो रख हया वारी जेका माई हुंदी आ न मुड़सो सादो हुजे गरीब हुजे पर चवंदी जो किस्मत मिलियो बे दिन न ॾिसंदी आ चओ बेहया माई मुड़स भी भलो घर भी पलो 10 माण्हू ॾिसे त मानी हज़म न थी तब जागो था हे उनी माई जड़ा था कॾहिं होॾे कॾहिं होॾे कॾहिं होॾे वरी चवंदा छा अबा अल्लाह ताला पर हे भी त आहिनि न कमायूं करे सुता आहिनि ॻाल्हायो नथा हा चवंदा आहिनि न असां वारा बलोच वरी साईं हुज़ा भी हुज़ा सूरी भी सूरी साईं अल्लाह हे अल्लाह ताला असां भी केर न मञंदो आहे अल्लाह ताला पर हे भी त आहिनि न हे भी कमायूं करे सुता हाणे जवाब माणी जो वरी अहिड़ो ॾींदो आहे जहिड़ो हिननि सुवाल कयो माई जो चवे मुड़ुस खे मुड़ुस तूं आहीं मञा थी पर हे भी त आहे न समझो न समझो तव्हांजी मर्ज़ी मां ट्रैक्टर त न वेठो बेला टेला जा छा चईंसि
मुड़ तो तू मञा थी पर हे भी ताए कुछ छाजे नहीं अल्लाह ताला हे भी कुरान थो चवे फंतबल्लो हिकड़ी आयत समझो दिल सां तौहीद समझ में अची फंतबल्लो फकुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। सूरत तौबा आखिरी आयत सूरत दी पढ़ो तर्जुमो कुरान जो खबर पइजी वेंदव इस्लाम चाहे कुफर चाहे सवाब चाहे गुनाह चाहे तौहीद चाहे शिरक चाहे अल्लाह मथो फाइन तवल्लो आए मुंहिंजा नबी जने तोखां माण्हू फिरी वञनि पो नवाब सरदार काफरन जा मुशरिकन जा या हुक्मरान नबी तोखां फिरी वञनि माण्हू पो तूं जवाब ॾियनि साईं छा चवान ईअं त न चए मुंहिंजे अली जो वेठो इं न चई अबू बकर उमर उस्मान वेठा आहिनि इं न चई जंहिंखे क़ुरान चए थो ला हिक हिज़्बुल्लाह पाक क़ुरान में अल्लाह फरमाए थो अल्लाह मोहम्मद करीम जा साहब अल्लाह जी फौज तवे खणी फिरी वञो हे जो फौज वेठी अल्लाह जी ना फंतवल्लो फकुल पतु चो हस्बी अल्लाह मन हल्ला वञो मुंहिंजे लाइ अल्लाह काफ़ी तव्हां हे जो चवनि था हे भी आहिनि हो भी आहे फना न पढ़ो कुरान कुरान मुस्तफा करीम जी ज़ुबान जो ऐलान चओ त मुंहिंजे लाइ अल्लाह काफ़ी आहे अॻिते छा थो चए कुरान ला इलाहा इल्लाहु कोई नाहे हिक्का अलैहि तवक्कलतु मां मोहम्मद जी तवक्कल अल्लाह ते सब मोहम्मदी बणजी वञो इहो अथव नबी पाक जो ऐलान चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उतां दे वेंदी जाफल असांखे ॾिसंदा न दरगाह अचूं टपंदा आहियूं न ॾिसी असांखे या फला मदद मस्जिद में वहां पर पान भाई मैं जाते मस्जिद में अंदर बैठा अल मदद या गौसी आज़म या अली मदद अल मदद या रसूलुल्लाह अरे मैं तो हिते भी है धोपे मज दरिया हाथ पे ओझ न छड़े ओझरी मस्जिद में भी मैं तो मुसलमान आयो जब मस्जिद में छो आया हूं मैं तो कुरान भी मनो था हां कुरान तो दे वा अन्नल मसाजिद लिल्लाह फला तदू मा अल्लाह अहदा मस्जिद पक्की गाल अल्लाह जे लाइ न कुरान त तो अल्लाह सां गॾु अल्लाह जे घर में अल्लाह सां गॾु कंहिं हिकिड़े खे बि न सॾियो कुरान या कन्ना ॿुधो भाई या कनस्ताईन नमाज़ पढ़ंदा आहियूं न पोते बीठा पछाड़ा पढ़ो नमाज़ छा आहे ईअं सम्झो मुंहिंजो रब मुंहिंजे आॾो आहे मां रब जे साम्हूं बीठो वाबुदुल्लाह कन्नक तरा फलम तकुन तराओ फइन्नहु यराका इबादत ईअं कयो अल्लाह जी तूं ईअं सम्झ त अल्लाह खे मां ॾिसां थो पर जे इहा तौफ़ीक़ तोखे कैफ़ियत हासिल नथी थिए पोइ ईअं सम्झ त अल्लाह त मूंखे ॾिसे अल्लाह जे साम्हूं बीठो आहे पर थो या कन्ना ॿुधो वइयाका नस्तईन खां तुंहिंजी इबादत कयूं था कंदा रहंदासीं तोखां मदद घुरूं था घुरंदा रहंदासीं हिते वाइदो कयईं मस्जिद में चओ न ॻाल्हायो हिनजो जवाबु ॾियां ॿाहिरि निकिरी या फला मदद कावड़ न कजो बाबा महिमान जी साबी आहे मां महिमान तव्हां हिते पढ़ी था ख़ासि तुंहिंजी मदद कयूं था कंदा रहंदासीं तोखां मदद घुरूं था घुरंदा रहंदासीं मस्जिद खां निकिरी या अली मदद या फला मदद या गौसे आज़म और जे मैं साई थिए वरी उछली पई समझो न समझो पाण छा कयां मां जो वस न आहे जिब्रील को तव्हांखे सम्झाए थी मुंहिंजी भेण कान वरी उछली पई मैं वांगुरु कावड़ जी आओ
भला कावड़ जे वेंदो त मुंहिंजे वाह तव्हांजे ते ज़मीन आबाद थींदी आहे छा कम लही वियो वरी हेॾे चए यार मौलवी कच्चा लफ़्ज़ थो ॻाल्हाए माण्हू हिकिड़े जे घर में गिरियो चोर भागे गयो चोर चढ़े चुप कर चोरन चोर चढ़े घर में गिरो बिठो आहे न चुप कयो तबाही थी वई आहे न चुप कयो छा थो चवे क़ुरान قل أرأيتم ما تدعون من دون الله أروني ماذا خلقوا من الأرض أم لهم شرك في السماوات ائتوني بكتاب من قبلها अब नाराज़ न थियो मां चवंदो आहियां असां जेके बलोच आहियूं मौलवी न असां खसी कोन थिया आहियूं ॾांद वांगुरु रग रहियल आहे वांगर जी हूंदो आहे हेॾो थी ओॾा अॻियो न थी जागो था न मौलवी भले बुज़ुर्ग थिए खणी बलोच पर रग अथसि माण्हू हिकिड़ो बीठो निड़ो कमु पियो करे जीअं नमाज़ में रुकू में बि पियो आहे न आड़ जो असां वारो बा मुगेरी जा चांडियो ठकाए कढाईंसि पुठी में नंढियो अड़े छो आईंसि चई वजरी न बीठो दुल न बीठो खुपी व्यसला थी बलोच न काई सोच है चओ त भई मूंखे उहे चवंदा आहिनि बलोच आहे चरियो बि आहे बलोच बि आहे चरियो मां चयो मां कपिड़ा थींदो न चरियो कलम कसम आहे ख़ुदा जो मां हैरान आहियां अकुल कम नथो करे मां वयमि कराची मुंहिंजो भाणे जो बीमार हो अस्पताल में डॉक्टरनि लाइ इलाज कयो साईं हाणे इलाज कोन्हे बाक़ी हिकिड़े माण्हू चयो ॿियो ख़बर मुड़ुसा छा थियो मां त डॉक्टर अदा लाइ इलाज कयो आहे चई पोइ होॾे खणी वई न मां चयो काॾे चई गाज़ी अब्दुल्ला ते खणी वञ शाह गाज़ी अब्दुल्ला कराची में आहे न पीर ॻाल्हायो न पीर आहे उते चई गाज़ी शाह गाज़ी अब्दुल्ला ते खणी वञ मां चयो इहा अस्पताल अलाए किथे आहे मूंखे ॾस मूंखे ख़बर कान्हे चई अछी ॾाढी किथे आंदी थी पीर आहे पीर मां तो वेठो आहे चई फौती आहे तरी जा पुट मां चयो पाण मरी वियो मां वञी वेहां त मुंहिंजो ख़ुदि पाण जेको मरी वियो मूंखे ख़ुशि कीअं करे ॾींदो ऐं अबा हे अलाए कहिड़े मज़हब जो वरी मज़हब मुंहिंजो ख़तमु तबाह थी वई आहे पीरनि ते वेठा आहिनि क़बरुनि ते वेठा आहिनि वॾे में वॾो को पीर मरी वञे घरवारी जवान अथसि अनके हुलाया मां मिलकुम क़ुरान छो चवे औरत बेवा थे परणे जड़ी इज्जत खां पोइ निकाह कयोसि ठाको था इज्जत खां पोइ पर असांजा बलोच वरी माई ते बंदूक झली अथई हाउ कर पंहिंजे पासे बलोचनि जी ॻाल्हि थो कयां तव्हां न कंदा हो बंदूक माई ते झले ते हाउ कर हो चवे न ढाउ करे थी आहे न वरी भरसां वेठी हूंदी आहे पोड़ी हा हा मञो अथई तोसां निकाह था तुंहिंजो छा जज पढ़ाई अमक न थिए मोह हाउ न करे वरी पोड़ी चए मञो अथई पोड़ी जो छा वञे इहे ॻाल्हियूं कोन त पोइ मां न कयां इहे ॻाल्हियूं तव्हां बलोच बंदूक न खणंदा माई जे मथां इहा निकाह इहो न आहे निकाह त ॿई धुरियूं मर्द औरत ख़ुशी सां क़बूल कनि न हाणे ॻाल्हायो यार हे माण्हू वरी बंदूक खणी चाहो कर न कंदा कयो हाणे मुड़ पीर वियो मरी माई आहे जवान इज्जत खां पोइ इन जो निकाह जो कनि माई जो जे पीर खे ख़बर पए त टप ॾिनो क़बर मां उथियो कुहाड़ी खई वेंदो लठे छित्या था हो ज़ाल मुंहिंजी ॿिए जो ॻाल्हायो मां सां चवंदो न पर जे काबू आहे न्यापो त कंदो ठीकु आहे ॾाढी आहे उथां ॾिसंदासीं हिक ॿिए खे अड़े ज़ाल ॿिए सां थी सुम्हण कहिड़ो मौज कयां रे मां ज़ाल जी ख़बर कान त किथे आहे न सम्झो त मां छा कयां ॿियो मूंखे जेको अचे वाइदो ज़ाल जी ख़बर कान्हे कंहिंसां थी सुम्हे कंहिंखे निकाल ॾिनो अथनि हे बीठा न सां तुंहिंजा साली तूं अॻिते कसम ख़ुदा जो मां सां रूबरू ॻाल्हायूं चिठी ॾिनो मोबाइल में मां चिठी न पढ़ियमि तॾहिं लही आयुमि मां चयो मुल्ता तोखे चिठी ॾिने से जवाबु न ॾिनई मां चयो था चिठी माण्हू ॾींदा आहिनि चेड़ाइण जे लाइ त कंहिंखे रड़ा पटे मां त न पढ़ियमि इंसान असां को बि पुकावट थी वञे चई भला हाणे जवाबु ॾे लही मस्जिद में वेठासीं मस्जिद उन्हनि जी सौटनि जी
मस्जिद भी उन्हनि जी बैठो आवाज़ भी उते कर मां चवंदा कहिड़ो साल हो चए वलियनि खे ताक़त आहे कने कान्हे जागो था मां चयो ताक़त दा कई किसे में न पानी वराइण लाबारो करण कोन रहण काठी वढण या मर्दानी ताक़त कहिड़ी तो पुछे खुदा जो कसम मूंखे चई सभु ताक़त अथनि सभु कुझु ॼाणनि था जीअं वणे न उहे कनि अदा मां जो खणी आ कोन पंहिंजे माण्हू इमाम खे चयोमांसि मां पढ़ तर्जुमो أو كالذي مر على قرية وهي خاوية على عروشها قال لا يحيي هذه الله بعد موتها فأماته الله 100 عام ثم بعث قال كم لبثت قال لبثت يوما أو بعض يوم قال بل لبثت 100 عام सी पर जे पहिरियों वर्को खोलियो कुरान में फरमात अल्लाह जो नबी आ नालो उज़ैर अलैहिस्सलात वस्सलाम गॾ ते सवारा सफ़र कंदो आयो ॻोठ जी भरिसां जो आयो शार फैरान शार जो जानियूं भितियुनि जे धुरंदे धुरंदे छतूं हेठि भितियुनि खां अची वियूं माण्हू जो लॾे विया शार फैरान थी वियो शार जे लाइ मौत अची वई ॼण माण्हू लॾे विया ऐं जाइ जी आबादी माण्हू सां माण्हू निकिरी विया जाइ वेंदी झुरंदी उज़ैर नबी बीह करे क़ुरान चए थो क़ाल अल्लाह युहयी हाज़िहि अल्लाह बाद मौतिहा भी तो चवे अल्लाह हिन शहर जे मौत खां बाद हे शहर वरी जहिड़ो कीअं थींदो माना वरी आबाद कीअं थींदो माण्हू लॾे विया शहर ते ॼण मौत अची वई अल्लाह वरी जहिड़ो कीअं थींदो शहर आबाद क़ुरान थो चवे क़ुरान अल्लाह जवाब ॾिनो कहिड़ो फअमातहुल्लाहु 100 आम क़ुरान चवे थो अल्लाह पाक वरी उज़ैर नबी खे बि फौत करे छॾियो नालो तो बि अॻिते जागो मसलो समझाया अबा हो जे पान जड़ो तो ॻाल्हायूंसि न हिन पुछी शार जे बारे में तोखे पुछा के हिन खे सुमारी हिन खे जवाब ॾियां न ॾाढो आहे हे वाटा ॻाल्हाइण जी जाइ न आहे चओ फमातहुल्लाह क़ुरान त तो अल्लाह वरी उज़ैर नबी खे बि फौत करे छॾियो केतिरो टाइम में आम 100 साल सम्मा बासा वरी अल्लाह थारिस जागो था अल्लाह वरी जेरो 100 साल खां बाद जेरो कहीं नबी थियो हा क़ुरान तो चवे रब तो काल कम लबिस्ता उज़ैर दे हवाले हिते केतिरो वक्त गुज़रियो थई केतिरो वक्त हिते रहियो आ क़ुरान तो नबी चए तो काल लबिस्तो यौमन औ बाज़ यौम अल्लाह हिक ॾींहुं या अञा झटड़ी घट समझी वियो क़ुरान चए तो काल बल लबिस्त 100 आम उज़ैर हिते 100 साल गुज़रियो थई 100 साल रहियो आ जागो था इन अरसे में ज़मीन ते रखियो आहे लाश नबी जो लाश अल्लाह हिफ़ाज़त कई गर्मी सर्दी जा सिज हलंदे हफ्ता महीना साल पर 100 साल गुज़रियो आहे नबी खे क़ुरान थो चवे रब चए थो कम लबिस्ता जहिड़ो कहीं वरी 100 साल खां बाद पुछे थो कम लबिस्ता घणो रहियो आहे त थो लबिस्तो यौमन औ बाज़ यौम हिक ॾींहुं या अञा बि हिसो घटि छो ईअं चई आयो हुज़ अलैहिस्सलाम हिते न बा थोरो सिज उभरियो जीअं अॻे चवंदा कानो खण सिज उभरियो वरी 100 साल गुज़रण खां पोइ रब उथारियोसि अल्लाह पाक घणो रहियो आहे पोइ हिते ॾिठे सिज बीठो आहे सम्झो था या वरी गियर बदिलाए ॿेड़ जा पोइ हिते जो ॾिठई मां पुछंदो आहियां हिकिड़ी आदत आहे पोइ चरियो सम्झो मूंखे तव्हांजो कंबर कंहिं माण्हू खे मोकिलींदव अदा वञ छोकिरा फलां सौदो फलां 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 सौदनि जा नाला वठी ॿुधाए पोइ बाबा सम्झी ॻाल्हायो नथा न चवंदा हुई पोइ मां छो न चवां कलर में बि ॼाणो कोन्हे सम्झो न सम्झो हाउ फेरिंग कयूं हलिया वञा न पुछंदो मां सम्झो त हाउ कंदा वञो
हफ्ता गुजरिया रब 100 महीना साल न रब सोचे तू 100 साल रहियो आहे उज़ैर नबी वरी चए तो 1 साल 1 ॾींहुं अञा कुझु घटि आयो थोरो बिरलो हिते आयो फौत थी वियो वरी 100 साल खां बाद सारे सिंधी पारी दीगर वेलो सजना हले थो पोयों वक्त जलियो अल्लाह ताला घणो रहियो आहे ख्याल कई आयो हम सिज भरियल हो पोते ॾिठे अञा सिज बीठो आहे अरे नबी जे ज़हन में इहा ॻाल्हि आहे अञा साॻियो ई ॾींहुं आहे नथा सम्झो नबी आहे ओ सम्झो अञा साॻियो ॾींहुं हो वरी चए पियो त सभु कुझु ॼाणनि था हाणे तव्हां वटि हिते बि ईअं आहे रोती जो हिकिड़ो अथव अली मुराद चांडियो मूंखे चईं मां वयुमि दरगाह ते खबर मां चयो बाबा साईं खे एतिराजो असांखे साईं सां मिलणो आहे चुप कर चुप कर वे चओ सॼी साईं खे ख़बर आहे जेके आया हो जेतिरा आया हो जेके कम खणी आया हो साईं खे ख़बर आहे हाणे हिकिड़ो चवंदा वॾा अबा उन खां टिजो जेको दरिया जे पहिरियों करियूं ॿियो उन खां टिजो जेको मुंहं ते कूड़ हणे साईं खे ख़बर आहे पढ़ा क़ुर न ॻाल्हायो भला मां बि साफ़ पटे वठां وممن حولكم من الأعراب منافقون ومن أهل المدينة وممن حولكم من الأعراب مجانب مدينة जे ॿाहिरियों मुनाफ़िक ومن أهل المدينة मदीने शहर में भी अथई ॿाहिरियों भी आहिनि मुनाफ़िक وممن حولكم من الأعراب منافقون ومن أهل المدينة مرضوا على النفاق कुरान पढ़ो मुसलमानों अल्लाह फरमातो मुजनबी मदीने जे ॿाहिरियों भी मुनाफ़िक आहिनि तू शहर मदीने में वेठो आहे इते भी पक्का मुनाफ़िक आहिनि कुरान में चए थो ला तालमोहम नहनु नालमोहम मुजनबी मुनाफ़िक ॿाहिरियां आया मदीने वारा जेके आहिनि मोहम्मद खे तू नथो ॼाणे मां अल्लाह थो ॼाणा जागो था न वरी पीर जी तकरीर ॿुधी अथव पीर तकरीर कया त मुंहिंजो नबी हुआ जेको अलाह जो कमनि खे टोड़ींदो आहे भरियल अब आहे पीर कया तकरीर पीर कंबर वारे ॿुध त क़ुर जो दुश्मन आहे की न आहे क़ुर जो मुनकिर पढ़ा मां पढ़ा पीर असांजो अलाह पीर चए थो हुआ जेको अलाह जो कमनि खे टोड़ींदो नबी पाक वेठा आहिनि चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घरवारी भी गॾु वेठी आहे घरवारी अर्ज़ कयो साईं तव्हांजे मुंहुं मुबारक में बात थी अचे पापा मामा माखी खाधी आहे शायदि पुरानी ही तरह बात थी पई आहे समझी वियो माखी खाधी आहे मां उहा माखी शायदि पुरानी ही तरह बात थी पई आहे अॼु खां पोइ माखी न खाईंदुसि जागो था कंहिं चयो ईअं नबी पाक चओ सल्लल्लाहु फरमाया अॼु खां पोइ मां माखी न खाईंदुसि ऐलान कयो नबी साईं अल्लाह फरमाया जिब्राइल जल्दी खण क़ुर मुंहिंजे नबी वटि पहुच आयो लही क़ुर छा चई या अय्युहन नबी या अय्युहन नबी लिमा तुहर्रिमु मा अहल्लल्लाहु लका ओ मुंहिंजा नबी जेका शइ तुंहिंजे लाइ मां हलाल कई आहे मोहम्मद हराम छो थो करे हराम फीह शिफाउल लिन्नास कुरान में रब चयो मां माखी में माण्हू जे लाइ शिफा रखी आहे नबी हराम छो थो करे जेका तुंहिंजे हलाल कई आहे अफल्लाहु अनका मुंहिंजा नबी हिसाब तोसां न आहे तोखे माफ़ आहे पर अॻिते ईअं न कजां मर्दी कंहिंजी हली फरमातो कुरान पाक इन्नी अखाफ इन असैतु रब्बी अज़ाब यौमिन अज़ीम माना कया फरमाए मां अल्लाह
जे कहीं रब जे हुक्म जी मुखालफत कया कुरान में चवन भी चवन इन्नी अखाफ मके खौफ तो थे अज़ाब यौमिन अज़ीम क़यामत जे वडे अज़ाब का मां मोहम्मद बिट जा थो जे रब जे हुक्म जी का खिलाफ वर्जी कया मके क़यामत जो भवा नाफरमान रब जी का क़यामत जे अज़ाब का बंद जा थो हे तो अल्लाह दा हुक्म टोड़ींदो पढ़ो कुरान फम तो किताब उनज़िला इलैका फला यकुन फी सदरिका हरजुम मिन्हु लितुनज़िर बिही व ज़िक्रा लिल मुमिनीन इत्तबिउ मा उनज़िला इलैकुम मिन रब्बिकुम वला तत्तबिउ मिन दूनिही औलिया कलीलन मा तज़क्करून। ये कुरान मोजानबी जका गाल कुरान तवे तुए तुझे उम्मत दे सीने ते दिल ते बार न थे कुरान मोमिन दे नसीहता हेरे छा थे इत्तबिउ मा समझो इत्तबिउ मा उनज़िला इलैकुम मिन रब्बिकुम वो मोहम्मद करीम जो को तोड़े नाज़िल कयो कुरान तुए तुझ में उम्मत कुरान जी ताबेदारी कजो फरमा तो कुरान दे तवन ते हलो वला तत्तबिउ मिन दूनिही औलिया बे जो तवन न मन जा नबी तो तवे रब तो ते कुरान में नबी जो को मुंजो कुरान हुक्म चई उन जी ताबेदारी कर बे जो तवन न मन हे तो अल्लाह जो को में टोड़ी दुआ अल्लाह तो तवे नबी कुरान जे तवई वही कर अरे कुरान तो मुनकिर सब हुसैन था कुरान तो मुनकिर था दाढ़ी पटका शिक्षण वाला था नाए मुसलमान पिड़स भी बुदे जोनस भी नाए मुसलमान भले मुरीद बुधन कावड़ जो तो भले कावड़ जो मता ता समझो तो लुंड निधन को ना है कमीज के हाथ लाए तो तुझे रन बची तो फतेह तो पान जहन्नमी बनो कौम के जहन्नमी जागो था न भप्पा पीर तो भप्पा फकीर कुरान जा मन क्या तो कुरान कुल्ला अमलकुल नफ्सी नफा वला ज़र्रा इल्ला मा शा अल्लाह वडे काफ सा कुल जाथिया अब तो नबी मुझा तमीन खुदा जो कुरान नबूवत वाली जुबान जो ऐलान कुल मना तवेन ला अमल को नफ्स ले नफ्सी नफाउ वला ज़र्रा मुझा नबी तवेन मां मोहम्मद पंजी जान जे नुफे नुकसान जो मालिक मान आया इल्ला मा शा अल्लाह जी अल्लाह चाहे अल्लाह दा को वरी फरमाओ नबी पाक दसा मन कज़ब अलैहि मुतअम्मिदन फलयतबव्वा मक़अदहु मिनन नार औ कमा क़ाल फरमायो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जमाते कूड़ हयो मां मोहम्मद ते उनी पंजी जाजन जहन्नम में ठाई नबी ते कूड़ नबी अल्लाह दा को छोड़ी दो वमा यंतिकु अनिल हवा इल्ला वह्यु यूहा चवे तो कुरान में अल्लाह मौजन भी पंजी मरीजा तले जो ना है तले गले जो जनी मर जो हुक्म अचे सही को पंजा कीदा जागो था वर पना पढ़ा हेठा सब कुछ साईं के खबर है पढ़ा कुरान कुल मा कुंतु बिदम मिनर रुसूल हाफिज देठाने ते हाफिज हाफिज ओ हेडे अचो कुरान जो कुरान बुधो मां सबक तो बुधाया तवा के अचो हेडे बुधो हाफिज भी मानियो मुल्क जो खाई तबाह क्यों था कुरान बुधन भी न था बुधायो ना मां बुधाया तो मुझो कुरान बुधो कुल मा कुंतु बिदम मिनर रुसूल मुझा नबी चवन मां नौ रसूल तो ना है मको अग में भी रसूल आया उन्हीं प्रोग्राम सबनी वाले के मां मुकम्मल करना हाँ नौ रसूल तुना हाँ अगते चाहते होता है मां अदरी जागो था मां अदरी मां यो फालम भी बला बेकम मां मोहम्मद के खबर ना है दुनिया में तांसा छाती दो मासा छाती दो यह खबर मां मोहम्मद के ना है
हे पीर तव्हांजा वरी सभु कुझु ॼाणे थो वेठो दाढ़ी खां मुछा वधी वियूं ॻाल्हायो ई नथा माना सभु कुझु ॼाणे थो ख़ुदा जो कसम आहे पीर बि चाहे त मुरीद बि चाहे जागो था सही कयो पंहिंजा अक़ीदा कोई कोन्हे चओ अचो त शाम अरे रे पोढ़ो नबी आहे अल्लाह जो नबी याकूब अलैहिस्सलाम ॿाहिरि वठी विया पीउ खां मोकल पा छॾ यूसुफ खे असां घुमाए फिराए चऊं चङा साईं असां वञूं था शिकार ते किसो लंबो आख़िर वठी विया चवनि था उक़्तुलू यूसुफ वठी चवनि था हिन खे क़त्ल कयो यूसुफ खे अबे जी हिन सां मोहबत असांखे नथो लिखे काल काइलुम मिनहुम ला तक़्तुलू यूसुफ वअल्क़ूहु फी ग़याबतिल जुब हिकिड़ो सॾे चवनि तो क़त्ल न कयोसि मारियोसि न कंहिं वैरान खूह में उछलियोसि या ॿुॾी वेंदो या को कढी वेंदो मारियोसि न खूह में उछलायूं हलिया आया क़ुरान थो चवे वजाऊ अबाहुम शाअन यबकून क़ालू या अबाना इन्ना ज़हबना नस्तबिक वतरकना यूसुफ इंद मताइना फ़अकलहु ज़िब वमा अंत बिमुमिन लना वलौ कुन्ना सादिक़ीन वजाऊ अला कमीसिही बिदमिल काज़िब क़ाल बल सव्वलत लकुम अनफुसुकुम अमरा फसब्रुन जमील ततवल्लाहुल मुस्तानु अला मा तसिफून सोईंदा आया पी वटि सुम्हण जो टाइम आहे इशा जो टाइम दाऊं कंदा रोंदे चवे था अब्बा यूसुफ खे पघड़ खाई सामान ते छॾे वियासीं मोटी आयासीं खाई वियुसि कमीज़ खे क़ुरान थो चवे कूड़ी रत हयूं खयूं आया अब्बा कमीज़ सारे रत लॻी पए त खाई वियुसि जागो था दरो गोरा हाफ़िज़ा न बसत कूड़े माण्हू खे ॻाल्हि यादि न बीहंदी आहे जागो था न सम्झी वञो कूड़े माण्हू खे ॻाल्हि यादि न बीहंदा त कमर में छा चई आयो हां वती सैदली चांडे में हिते छा थो तव्हां विसरी वेंदसि ॻाल्हि चवनि था बा बगड़ खाई वियुसि हे कमीज़ साढ़े रत लॻी पिया याकूब अलैहिस्सलाम कमीज़ जो खली त कमीज़ फाटल कोन्हे ॼण शरीफ़ बगड़ो लाहे पोइ खाधे ओ कूड़दा अबा कमीज़ खे रत लॻियल आहे वरी छा अबा असां सचा हुजऊं पर तूं न मञींदी तूं पत न कर याकूब अलैहिस्सलाम सॼी ॻाल्हि ॿुधी छा थो चवे काथे लिखियल आहे नहनु नक़ुस्सु अलैका अहसनल क़सस बिमा औहैना इलैका हादल क़ुरआन सोने में सोनो किस्सो आहे याकूब अलैहिस्सलाम ऐं यूसुफ अलैहिस्सलाम जो क़ुरान में मुंहिंजा नबी उम्मत खे बयान करे ॿुधा अरे रे बल कुंता मिन क़ब्लिही लमिनल गाफ़िलीन असां तो क़ुरान में जो किस्सो ॿुधायो आहे क़ुरान खां अॻु में मोहम्मद तोखे ख़बर न हुई थी यूसुफ ऐं याकूब जो किस्सो छा आहे तोखे क़ुरान में ॿुधायो आहे अॻु में काफ़िल हुई तो हिन खां हाणे याकूब अलैहिस्सलाम ॿुधी करे छा थो चवे ॿुधो क़ुरान त तो काल बल सव्वलत लकुम अनफुसुकुम अमरा न प्यासाओसि मसाई जे करे तव्हां कमु कयो आहे पर छा थियो फसब्रुन जमील मुंहिंजे लाइ सब्र सुहिणो आहे वक़्तु न आहे मां दोस्तनि खे तो निमाज़ पढ़ायो पोइ वाइद कयां मां अवल निमाज़ हाणे घणो थियो टाइम ताईं बवडी पोइ हाणे कहिड़ो वाइद कयां मथां बि पढ़ी निमाज़ मां चयो मां छॾियो मूंखे अवल निमाज़ पढ़ायो त मां वाइद कयां अब 2:30 बजे भी मुझे लिए कुछ ना है मूंखे खपनि 3 कलाक हे वेचारा नवा मौलवी असांजा पैदा थिया आहिनि बसि 1/2 कलाक हलंदे इहो थो वञे मूंखे हिकिड़े माण्हू ॾींहुं दा चईं फलां मौलवी असां वटि आयो देगा फंडरा मानी 1/2 मुनो कलाक वाइज़ कयूं हली वियो साईं मौलवी वाइल करे छॾियो दान न मां चयो बा दान न कर चइसि हेॾो ख़र्चो तव्हां कीअं न कयां वाइज़ कयूं कोन
मां चयो माण्हू हिकिड़े कई शादी चाइना मां माई साल खां पोइ मरी वई मुड़ुस रोए पियो ॿिया मां चयो बर रोयो न चाइना जी शादी जी गारंटी हिकिड़ो साल आहे मैं हिकिड़ो साल तो वटि रही चाइना जी शादी गारंटी हिकिड़ो साल रो न माई साल तो वटि रही न मां चयो मौलविन साहिबान जो ॾुख न कयो उन पैलेस एतिरो आहे पराई बसल दिखा थो माते खुदा जो कसम मुंहिंजे रब जा बेशुमार एहसान मां हिते वेहा न 3 कलाक मूंखे जो क़ुर खां ॿाहिरि वञा त कन खां वठी लाहे छॾ माते रब सां जी महिरबानी आहे मूंखे खुदा जो कसम मूंखे क़ुर करे वञण ई न ॾिस जहिड़े मदद ते ॻाल्हायां अलाह जी महिरबानी सां माल्हायां ॼणो क़ुर खुलियल रखियो आहे त इहो हुजे अड़े माते रब जो अहिड़ो एहसान आहे लाइक़ हिकिड़े जे बि न आहियां खुदा जो हिकिड़े एहसान जे लाइक़ न आहियां पर खुदा जो कसम माते रब जो जेको एहसान आहे न क़ुर में चए थो अम्मा बि नेमत रबिक फहदिस मुंहिंजी नेमत चई ज़ाहिर कर मुंहिंजी नेमत चई छा न थियां तव्हांखे मां त नालायक आहियां कथा मां खुदा जो तव्हां चाजा मोगरी मूंखे माल चाढ़ण लाइ न बीहारियो आहे जे क़ुर वारी नेमत न हुजे पर माते रब जी जेका नेमत ॾसां खुदा जो कसम ॾिसां पियो निंड में पियो आहियां सिंड में ॾिसां पियो उथी बीठो आहे ख़ल्क बीठी आहे ओ मुस्लमानो हे क़ुर मचो चवे थो वला तदो मिन दुनिल्लाह नथन अल्लाह खां सवा ॿिए खे निंड में ॾिसां पियो क़ुर खणी बीठो आहे अरे हे क़ुर छो नूह अलैहिस्सलाम चयो इन्नी दअवतु क़ौमी लैलन व नहारा अल्लाह इन कौम खे मां राति ॾींहुं सॼो आया न भॼी विया असांजे साईं मौलाना अब्दुल रज़ाक साहब रहमतुल्लाह अलैह ॾींहुं राति जो वाइद कया जबलनि में झंगनि में क़ुर जी हकल जो रेत मण मां रोनियूं निकिरी वेंदियूं खुदा नी जवान ते किरोड़ा क़बर ते रहमत करे काथों थींदा अहिड़ा माण्हू सारी जिंदगी क़ुर माण्हू खे ॿुधाई 45 साल तक़रीबन मूंखे सां वाइद कया अधु सदी आहे राति ॾींहुं वाइद राति ॾींहुं क़ुर हुन क़ुर जो वाइद कयूं पियो अचे वरी ॿिए ते वञे पियो रब पाण ॾे घुराए वरितसि शहादत नसीब थी वई हिकु सफ़र में ॿियो भले कम सां भले इरादे कम सां वाइद करण छो क़ुर चए थो वमन अहसन क़ौलन मिमन दाअ इलल्लाह अल्लाह फरमाए थो इन जी आवाज़ सां कोई आवाज़ मुक़ाबिलो न कंदो साईं कंहिंजी आवाज़ सां फरमाए जेको अल्लाह ॾे सॾे थो सभिनी खां भलो आवाज़ इन जो राति ॾींहुं असां वाइद कया आहिनि पर रब जी महिरबानी सां गैबी देर जे इलाइक़े में वयुसि चांडन जे इलाइक़े में चांडन साहबनि जी जागीर में खुदा जो कसम वाइद करे राति जो रहियासीं ॿिया बि उलमा बुज़ुर्ग हज़रत साईं मौलाना अताउल्लाह साहब दामत बरकातुहुम आलिया हुया राति रही सुबुह जो खट ते वेठा हिकिड़ो माण्हू अची मुंहिंजी भरिसां वेठो ॿिए दोस्त चयो साईं तव्हां खां मसइलो पुछंदो हिते मुछां हुजनि दुआन जूं सवान बीड़ो तो बाकी हाणे तो मां उथी कोन सघंदुसि मां चयो था कहिड़ो मसइलो आहे तंहिं महिल साहब मुंहिंजे अॻियां वागुड़ में सुवालम लॻियल आहे आलम ज़िंदगी आई आहे सफ़ाई छिड़कार ॿूटा रंग उमिरि मां उनजी ख़िदमत कई आहे मौल साहब मां अॼु क़ुर ॿुधो आहे मां मुस्लमान अॼु थियो आहियां वञण सां पचां थो पर मसइलो रस्त कयांसि काॾे उनखे अञा बीठी दिलि में इहा ॻाल्हि लॻी त माना का हैसियत आहे काॾे कयां बाक़ी हे साए ॾाढी अॼु वञण सां पठां कयां काॾे मां चयो ढोर जी हयाती वञा थी कोई खाईंदा हो न चई हा मां चयो हिनखे साह ई कोन्हे वॾे ॿारे जाने करे को मसइलो ई कोन्हे खुदा जो कसम मां चयो साहिब भाई दुआ बसि मां क़ुर अॼु ॿुधो आहे वञण सां पचां वरी ॿियो आयो नौजवान मां वेठो आहियां खट ते अची वेठो बाक़ी चइसि मां तव्हांखे पंहिंजो हवाल ॿुधायां मां चयो ॿुधा चए सभ खां वधीक तव्हां ते लानत ऐं तबरा मां कंदो उहो बि चए पंहिंजो हवाल
मां चो मां हाणे बि भले जेको वणे ॾे तुंहिंजी मर्ज़ी आहे तूं ढव कर असां वठूं न वठूं असांजी मर्ज़ी तुंहिंजी मर्ज़ी आहे जेको ॾे महिमान तुंहिंजा भाई चयो हाणे छो ॾियां मां चयो बंदि कीअं कयई चई असां वियासीं साईं जा मुरीद साईं तो हिन वञिजो हिन वञिजो मां वरी कथां हलींदो न आहियां मां चवंदो आहियां वञो सभिनी जा वाइज़ ॿुधो बाज़ार पुछी पोइ सौदो असांखां वठो वञो ॿुधो सभिनी पार्टियुनि जा वाइज़ ॿुधो पर पोइ वाहिदुल कहर मथो ॾिसे थो इंसाफ़ इहो कयो पाण त क़ुर पढ़ी वाइज़ कंहिं कयो हवाई फायरिंग कंहिं कई पोइ में आयुमि तव्हांजो जलसो हुजे वॾो लालकाणे में मां चयो यार जलसो वॾो मां चयो कंहिंजो शहर अथी वाबी मां चयो वञा थो मूंखे ॿधंदा कोन ॿुधां थो छा था चवनि त उथो ईंदुसि भला आयुमि अची वेठुमि मूंखे ख़ुदा जो कसम मां चयो मुड़ुसा हिन जो क़ुर शुरू थियो त मुंहिंजे अखियुनि मां ठका ॾेई पाणी निकिरी रोई पाण खे मलामत कंदे चयुमि हिन खे तूं ॻाल्हाए जेके तोखे क़ुर था ॿुधाइनि ॿी ॻाल्हि था कनि उन हिसाब उन ॾींहं ते सभिनी खे तलाक ॾेई तव्हां ॾे आयो आहियां निकाह बि मुंहिंजो आहे पढ़ो वाइज़ बि कयो فَمَتُقُلْ هَذِهِ سَبِيلِي أَدْعُو إِلَى اللَّهِ عَلَى بَصِيرَةٍ أَنَا وَمَنِ اتَّبَعَنِي وَسُبْحَانَ اللَّهِ وَمَا أَنَا مِنَ الْمُشْرِكِينَ चवेन मुंहिंजा नबी सल्लम कुल माना चवेन साईं छा चवनि चवेन हादिही सबीली हे मोहम्मद जो रस्तो अदू इल्लल्लाह माण्हू खे अल्लाह ॾे छॾिया मुंहिंजो रस्तो माण्हू खे अल्लाह ॾे छॾिया अल्लाह ॾे अचो छो मसाइल जो हल ॿिए वटि न आहे अल्लाह वटि हिकिड़ो जुमिलो सम्झो फमथो वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह क़ुर थो चवे नूरी नारी अर्शी फर्शी बरी बरी सवा लखनि बि गॾु थियनि वमा तशाऊन सभई जे चाहिनि उहे न थींदो इल्ला अन यशा अल्लाह अल्लाह चाहे उहे थींदो क़ुर थो चवे कंहिंजी मर्ज़ी हलंदी सोचो धागा ॿधो था वतन मोहन में कोन्हनि अॼु त रवाज आहे मां हिकिड़े माण्हू चयो हे छो वधो थी रहा चई मुला भिट शाह जो धागो आहे तुंहिंजो न आहे मां चयो माना वरी ताक़त आणे में छा ईअं ॿधो आहे मां चयो भिटाई खे मञींदो आहियां हा मां चयो मां भिटाई चयो आहे ऐं न पाण वहिनी वाग धणी जे बसि ऐं न पाण वहिनी वाग धणी जे बसि अदियूं अब्दुल लतीफ़ चवे हलाए त हली वञा बिहार बसि हाणे मञनि पाण न वरी खाते असांजे में लिखंदे इहो न मञींदा आहिनि जागो था न मञनि पाण न खाते असांजे के अल्लाह जी मेहरबानी सां अल्लाह जाने थो ॻोठनि जा ॻोठ त हींअर थी विया के वरी हुया अहिड़ा बि हुया आज जो पढ़ियमि तप ॾियो छो हत्ता इज़ा तवला वादिल नमल क़ालत नमलतु या अय्युहन नमल उदखुलू मसाकिनकुम ला यातिमन्नकुम सुलैमान व जुनूदुहु व हुम ला यशऊरून अचे तो सुलेमान अलैहिस्सलाम लश्कर गद्दा जमात उनजा असां बि गॾु हुया अचे थो क़ुर चए थो उते आयो जिते कविलनि जी वादी कविलियूं घणियूं रहंदियूं सम्झो था न कविली रहंदी आहे ख़ुश्क इलाइक़े में सिम वारे में न जो ज़मीन में रहंदी आहे न सिम रहंदी ॿुॾियूं ख़ुश्क इलाइक़ो कविलियुनि जी वादी क़ुर चए थो सुलेमान नबी जो उतो आयो कविलियूं उते रहंदियूं कविली छा थी चवे क़ुर क़ालत नमलतु या अय्युहन कविली ॻाल्हाईंदे चवे थी ओ कविलियूं अबा कविली थी चवे ओ कविलियूं अंदर घिरी वञो पंहिंजे घरनि में पंहिंजे ॿेरनि में सुलेमान लश्कर वरितो थो अचे मतां तव्हां लताड़जी वञो तव्हांजी ख़बर खे न पवे अंदर घिरी वञो फतबस्सम ज़ाहिकम मिन क़ौलिहा
सुलेमान सलाम कविली जवाब ॿुधी ऐं मुश्क हुआ मुश्क चयो तो अल्लाह जी तारीफ़ आहे जेको मूंखे कविली जवाब ॿुधाए बि थो वरी सम्झां बि थो अबा ट्रप ॾेई उथियो अरे बाबा काॾे कंहिंजो वाइस ॿुधमि क़ुर ते वेठो कीड़ हणे कूड़ हणे कविली बि ॻाल्हाईंदी आहे अरे जागो था क़ुर ते वेठो कूड़ हणे वाइस ॿुधऊं कविली ॻाल्हाईंदी आहे कहिड़ो कूड़ कालत नमन तो या युहन नमन अकुल मने न मने समझ कम करे न करे फला यकुन फी सदर कहर जमनो कुरान तक गाल तवे दुख न कयो अल्लाह फमत कुरान मोमिन जल नसीहत कुरान तो तवे कविली गालायो चाहो ट्रपड़ियो छो दुआ कयो कुरान मञण कुरान ते अमल जी तौफीक दे आमीन चो हिक थव चो हिक्का चो अल्लाह चो हिक्का जेको मने यो मुशरिका हिक्का मर्दी भी उन जी हलंदी आ बाकी सभई मोहताज चो न हाणे थोड़ो तहांजी मरमत कया जरूर यार तहां वरी भाकुर विझंदा मांखे भाकुर विझी दसूं वञा ॻाल्हि हथ पेर आला लगा पिया आहिनि उतां काथां धोतियूं आयो बस अचण सां भाकुर विझूं मुंहिंजे कपड़नि सां कब हथो खयूं वियो वञे अड़े हथ त बध धो या उघ मुलो वॾो मगरू आहे असां सिक मां भाकुर पिया पायूं असांखे भाकुर न पता वर जे पायूं था भाकुर त भाकुर खां पोइ खीसे में हथ हण त मोबाइल वई अलाह जाने यार एड़ा था मानी था खाऊं उते था भाकुर विझण वुज़ू था कयूं इते था चरियो कुछ अकुल सिखो वरी ॿी ॻाल्हि न थिया ॻाल्हायो असांजे मुल्क में तव्हां वटि बि घणियूं मायूं ॾुंदियूं आहिनि न को मर्द ॻाल्हायो नथा हाणे फर छॾे में जो खोले फर में संगराए वरी फर ॿधी रसे किले सां न हथ धोतई न मुंहुं थण धोतई हो रसो फर जो भरियो पियो आहे छेणनि सां पेशाब सां खोले ॿधी संगराए वरी ॿधी उते इहो खीर खाइण जे क़ाबिल कोन्हे सम्झो न तव्हांजी ॻाल्हि न आहे बाबा तव्हांजो मुग़ैरनि जो चांडनि जो मां त वुज़ू करे पोइ मेंढो मां पोइ पंहिंजे पासे जी ॻाल्हि थो कयां न हथ धोतई न थण धोइण शुरू थी विया वरी माई बरोतन जी असांजी वरी माई पई कंदे अटो ॻोहींदे अटो ॻोहे थी ॿार झोली में ॿार जो रोईंदो छा तो चुप खई में बच वरी ॿई हथ टे छोरे जो चुतर थप्पड़ हणी मां पंहिंजे पासे जी ॻाल्हि थो कयां तव्हांजी ॻाल्हि न आहे तव्हां हेठि मुंहुं न कयो खुदा जो वातो अथव कुरान ते तो वमर हलक बिसलात वस्तबिर अलैहा अहले याल के हुक्म कयो त नमाज पढ़ण पाण बि नमाज दी पाबंदी कयो जने औरतूं तव्हां सां जो नमाज पढ़ंदियूं पो पकाई रहंदी जागो था भाकुर पाईंदा ॾाढो पर छा त साईं मूंखे सुञाणो था अदा तारुफ करायो साईं तव्हां असांजे ॻोठ में आया हो मूंखे नथा सुञाणो हाणे हेतिरी ख़ल्क़ खे मां किथां सुञाणो तव्हां त मां अकेले खे ॾिठो न ख़ल्क़ खे मां किथां सुञाणो साईं तव्हांजा असांजे ॻोठ में आया हो असां तव्हांजा जमाती आहियूं साईं असां थी वेंदो मुंहिंजो वाह तव्हांजे ज़मीन बदि कोन थींदा वठिजे भले वठिजे हा साईं तव्हांजा असां जमाती आहियूं मूंखे नथो सुञाणे अब तारो कर साईं फला नालो फला गोट फला ज़ात अब नमाज पढ़ंदो चाहे नमाज साईं कॾहिं कॾहिं पढ़ंदो आहे मजो पिणे जी नमाज आहे कॾहिं कॾहिं पढ़ंदो ॿिया वरी छा अथई हेॾे साईं नमाज न पढ़ंदो बाक़ी अक़ीदो पको आहे तेल हणी मुंहं ते तव घुमाए छॾी बेनमाज़ी ॻाल्हि अथव सिधी पोइ लंडियो या वियो नबी पाक ससमी साहब खिदमत में अर्ज कयो साईं 1.25 लाख नबी हुंदा अड़े मांखे कम नथो करे दिमाग़ कसम खुदा जो कुरान रखियो आहे कसम रब जो खणा थो अकुल कम नथो करे त मुसलमान बेनमाज़ी छो थियो साहबार क्यों ॿुधो मां ख़त्म कंदुमि साहबार क्यों साईं तव्हां पंहिंजो मत खे कीअं सुञाणंदव रूए ज़मीन जी मख़लूक हूंदी माने ख़्याल कयो माॾो वॾी वॾे मौलवी सां मुलाक़ात थींदी तव्हांजी उहो देग में रखियो आहे वॾो मौलवी उहो आहे उन सां मुलाक़ात थिए त मुंहिंजे लाइ अथई कोन वियो आहे
काल कभी सिंधी बोलण जो तजुर्बो असांजो फरमाया साबार के उसे कीअं सुञाणंदो उम्मत रुए ज़मीन जी मखलूक हूंदी ॿुध ॿुध फरमाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी उम्मत खे हिकिड़ी निशानी मिलंदी जेका ॿी उम्मत खे न मिलंदी मां उन निशानी ते सुञाणींदुसि साईं कहिड़ी आहे निशानी हुआ पाण फरमाया मुंहुं धोईंदा ॿांह धोईंदा पेर धोईंदा वुज़ू कंदा वुज़ू जे करे मुंहनि में तो नूर हथनि पेरनि में बि नूर हूंदुनि मां सुञाणींदुसि त मुंहिंजी उम्मत इहा थी मन में नूर हथन पैर में नूर होंदन मां सुञाणी तो मुंहिंजी उम्मत इहा थी अचे सुञाणे बुझो बुझो सुञाणे वटी हौज़ उञायल उम्मत थींदी उञायल 50,000 साल जो हिकिड़ो ॾींहुं फरमाए सुञाणे पंहिंजी उम्मत खे मां मोहम्मद हौज़ कौसर ते पाणी पाण पीआरींदी ओ अदा अल्लाह जो नालो था नमाज़ पढ़ो अल्लाह जो नालो फरमायूं हौज़ कौसर ते पाणी उम्मत प्यासी खे पाण पीआरींदुसि हौज़ कौसर छा आहे माखी खां मिठो खीर खां अछो जंहिं हिकु दफ़ो नबूवत वारे हथनि सां हौज़ कौसर जो पाणी पीतो 50,000 साल जे ॾींहं में वरी उञ न लॻंदसि अञा हलो अॻिते अञा हलो हिते ख़तम न आहे हदीस हौज़ कौसर ते मुंहिंजी उञायल उम्मत ईंदी पाणी पीआरे हेॾे रे बाह मां वठी मां मोहम्मद पंहिंजी उम्मत खे जन्नत में दाख़िल पाण करे हाणे ॿियो वॾो मौलवी आहियां न वॾो मौलवी न वॾो वाइद अचे हाणे वाइद मूंखे इहो ईंदो आहे बाक़ी दवा त न आहे जो तव्हांखे पीआरियां न मां ग़लति थो चवां हाणे तव्हां चओ त निमाज़नि जा मुंहुं कीअं हूंदा तव्हां हाणे चूंड आहियो बा ज़ोर कोन्हे तव्हां जॾहिं दुआ घुरा मुंहुं कारो हुजे या अछो जहिड़ो पासो वठो मांजूर कढो तकलीफ़ मूंखे कारे वारा कहिड़ा भला तव्हां जॾहिं दुआ घुरो कारे जे लाइ कहिड़ा कारे वारा हथ मथे कंदो न भला अछो मुंहुं हुजेव ॻाल्हायो ॻाल्हायो कहिड़ा अथव था मां हथ मथे कर बिल्कुलु ॾींदो तो ॾे हाणे अॼु अब छॾ हथ मथे कर चओसि रब खे चओ अलाह तां तौबा कई असांखे अज़ाब खां बचा अॻिते असां निमाज़ पढ़ंदासीं तौबा कईसीं तौबा कयो छो निमाज़ छा आहे बस ख़त्म कया मां हिरन यार निमाज़ ईअं सम्झो जो रब आॾो आहे मां रब जे साम्हूं वेठो आहियां या बीठो आहियां पढ़दे अतहियात में वेह थो ॿुध आखिरी अतहियात पढ़ी ॿ दफ़ा दुरूद शरीफ दुरूद इब्राहिमी पढ़बो आहे सिखो निमाज़ सिखो ईद आहे न तव्हां वटि हफ़्ते जा मौलवी को सभु कोन्हे आहे न उनखे चओसि मूंखे निमाज़ सेखार जनाज़ बि सेखार ईद बि सेखार क़ुर पढ़लायो त कारी साहिब खे ॿुधायो ॿुधो मुंहिंजो क़ुर सही आहे पंहिंजे सभु पढ़ियल न आहे सबक़ वठ ज़बान सां ॿाहि तूं अॼु पढ़ी वञ वरी सुभाणे अचो सुभाणे न त 3 ॾींहं 8 ॾींहं सबक़ वठ त बि तालिब इल्म जी लिस्ट में नालो लिखिजी वेंदो फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको दीन सिखंदे मरी वियो शहीद थी वियो अल्लाह क़यामत में शहीदनि सां गॾु उथारे हाणे मञो ते शहीदनि सां गॾु रब उथारे दिन सिखो अतहियात में वेठो आहे सम्झ रब आॾो आहे मुंहिंजे मां रब जे साम्हूं वेठो आहे अब सम्झो था हाणे अतहियात पढ़ी दुरूद शरीफ पढ़े तो 2 दफ़ा पोइ हिन क़ुर पाक में अल्लाह असांखे दुआ लिखी ॾिनी आहे दुआ फरमाए पढ़ो दुआ वा कहिड़ी आहे रब जालनी मुक़ीम सलात में ज़ुर्रियती ऊंधा गोॾा कयूं धरणो हयूं वेठो अल्लाह जयूं चओ रब मूंखे मुंहिंजी औलाद खे निमाज़ जी तौफ़ीक़ ॾे निमाज़ क़ाइम करण जी तौफ़ीक़ पढ़ण जी तौफ़ीक़ ॾे चओ रब्बना वतक़ब्बल दुआ अॻियां सम्झ रब मुंहिंजी दुआ क़बूल कर दुआ कहिड़ी थो घुरे उहो क़ुर में इहा ई साॻी दुआ अॻिते हले थी तो रब्बना इग़फिरली वली वालिदैया वलिल मोमिनीन कुरान में चतो या दुआ पढ़ माना चाहे रब मूंखे भी बख्श मुझे अम्मा बे के भी बख्श अरे मापी सावड़ा केतरो मजमू केड़ा माण्हू जेके हथ मथे करे चवन त मुंहिंजी औलाद फरमा बरदार उहे केड़ा आहिनि या समझो कोन था मुंहिंजो आहे मां चो केड़ा माण्हू आहिनि जेके चवनि हथ मथे करे त मुंहिंजी औलाद फरमा बरदार आहे उहे केड़ा आहिनि 5-8 माण्हू खिलण जी ॻाल्हि न आहे मां खिलण जे ख़िलाफ़ आहियां नबी साईं वटि को शख़्स आयो अर्ज़ कयो साईं अल्लाह खां पोइ मथे कंहिंजो हक़ आहे ॿुध पाण फरमायो उम्मुक
पंहिंजे लाइ नबी साईं ने फरमायो अल्लाह खां पोइ मोहम्मद जो हक़ ना मां जो हक़ थी साईं पोइ फरमाए वरी भी मां साईं पोइ फरमाए वरी भी मां चौथे नंबर ते पुछाई साईं पोइ केर पाण नबी साईं फरमाए था अल्लाह खां बाद मां पोइ पीउ अरे अल्लाह खां बाद मां पीउ जो हक़ अथव कुल छो नथा सिखो हुजूर से फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको मापी दे छड़ो अदब सां ॾिसे मुंहिंजे नबी पाक नबूवत वारी ज़ुबान सां फरमायो ॾिसण सां हज जो सवाब मिले हाणे ॿियो वाइद मां न वॾो मौलवी न मां ॾिसां अड़े काथो ईंदी हेड़ी नेमत अड़े मापी जो क़दर कयो हुजूर फरमायो जेको मापी दे अदब सां ॾिसंदो ॾिसण सां हज जो सवाब मिलंदो था बचो साईं पहिरियों दफ़ो ॾिसो हज जो सवाब वरी जो ॾिसूं पोइ केतिरो सवाब मिलंदो नबी पाक फरमायो अदब जी निगाह सां मापी ॾे 100 दफ़ा ॾिसंदो त 100 हज जो सवाब मिलंदो मापी त वॾी ॻाल्हि आहे पर ॿी ॻाल्हि थियां हेड़े मुंहिंजे रब साईं फरमायो अब सम्झो था मुंहिंजे रब साईं फरमायो छा फरमाए रब फरमायो जॾहिं अछी ॾाढी वारो मुसलमान मां रब जे अॻियां हथ खणी दुआ थो घुरे रब फरमाए मां अल्लाह खे अचनि वारनि खां हया थो अचे अछी ॾाढी सां हथ कयां ताईं कीअं मोटायांसि अड़े रब अछी ॾाढी वारे जो चए थो मूंखे हया थो अचे तव्हां वरी चओ था पोड़ो मरे नथो जान अबा मां त वाइद कंदे चवंदो हा न हो जेका रूण ते लेपो ॾियूं खंड लॻा पिया आहिनि कम लही वियो कसम मापी जो अदब कयो मुंहिंजा अदा फरमाई या दुआ पढ़ो रब्बना फ़िरली वल वालिदैय वलिल मोमिनीन रब मांखे बि बख्श अम्मा बेखे बि बख्श मोमिन खे बख्श हिन कुरान में जवाब ॾिनो अलाह छा चई वमा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम वहम यस्तगफिरून नबी दिल जाए ॾियन जेके माफ़ी था वठनि कुरान में चए थो अज़ाब न कंदो मान मोहम्मद कीअं अज़ाब कयां मां खां माफ़ी इहा सम्झ माफ़ी वठूं अलाह खां नमाज में माफी याद कंदो न तू रब्बना फ़िरली वले वालिदैय रब्बा के बख्श अम्मा बे के बख्श मोमिन के बख्श अल्लाह फरमाए नबी दिल जाए देन वमा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम वहम यस्तगफिरून जे गुनाह कया अथव पोइ जेके माफ़ी वठंदा कुरान में चए थो मोहम्मद अज़ाब न कंदो मान मां खां माफ़ी अरे न डंड न चटी लका लाइन तो कटे पर मैं गलतियूं थियूं माफ़ी वठंदा वञो अज़ाब न कंदो मां पर माफ़ी कीअं वठबी आहे अदा ग़लती थी वई आहे माफ़ी ॾे अॻिते न थींदी ईअं न चओ कन हे कर्ज़ लाइ वरी ॿियो खणो न दिलि सां माफ़ी वठूं अलाह अॻिते न कंदा असांखे माफ़ी ॾे जे हाणे असां हथ मथे करे तव्हां चया असांखे माफ़ कर असां अॻिते निमादी थींदासीं तौबा कयो पर जेके माफ़ी था वठनि अज़ाब न कंदो मान पर हेॾे पुट हलियो वञे महीना साल मोटी अचो आयो पी मां भाकुर विझी चुमियूं ॾींदा पर एतिरो तानो मीणा ॾींदा कहिड़ो अबा एतिरो जो जेको हलियो वञे इहा ख़बर इहो न सोचियो त असांजी निंड हराम थी वई एतिरो तानो त ॾींदा न मां पीछो हाय मां कहिड़ो वाइद कयां अचे ई नथो मूंखे ख़ुदा जो कसम मां अलाह साईं खां दुआ घुरंदो आहियां रब मूंखे नथो अचे जो माण्हुनि ते असर थिए तूं मूंखे तौफ़ीक़ ॾे मां छा कयां वाइदो करे वए रब सां नियत या न हुजे त बि हर गुनाह कंदोसि पर रब चए थो नियत या न हुजे पर जे थी वञे त वरी मां तुंहिंजे लाइ दर बंदि न कयो आहे हलियो जल्दी कयो माफ़ी वठो मतां बाज़ार बंदि थी वञे ख़रीदार जो टाइम न मिले अलायाल खे नमाज़ पढ़ायो पाण बि नमाज़ पढ़ो नमाज़ में माफ़ी दुआ आहे मग़फ़िरत जी दुआ आहे पोइ जेके माफ़ी था वठनि अज़ाब न कंदो मान माफ़ी वठंदो जेको रब खां ॾिए अब चओ हिकिड़ो मां कयां पसंदि खां पोइ कहिड़ो अॻिते जेको कमु कयो न अलाह जो ख़ौफ़ रखी आलिम दीन खां पुछो साईं हे मां कमु कयां गुनाह थींदो कन सवाल अलाए सम्झो कंहिंखां पुछो मां जॾहिं मुला खां न पुछंदो ॾाढी पटको ॾिसी साईं ताला साहब वेठा कमु तव्हांजे लोड़ आलिम खां पुछो मां जॾहिं मुला खां न पुछंदो पंहिंजे लाइ तव्हां ॿिए जे लाइ चवंदो कोड़जी वेंदा पुछो वञी साईं ताला खां कमर में वेठा आहिनि साईं अब्दुल मुजीब साहब दामत बरकातुहुम आलिया
उनखां पुछो हे कम कयां अल्लाह राज़ी थींदो या नाराज़ जे आलिम चवे तो नाराज़ थींदो न कर पोइ न कजां आलिम चवे कर रब राज़ी थींदी पोइ कर पुछंदो उहो जेको डिॼे अल्लाह खां चइबो न उहो पुछंदो जेको अल्लाह खां डिॼे पोइ क़ुर चए थो जेके रब खां डिॼनि था वसीक़ल लज़ीना तक़व रब्बहुम मिनल जन्नति ज़ुमरा ख़ौफ़ ख़ुदा वारा टोला ऐं जथा करे क़यामत में जन्नत ॾे हलाइण हलो जन्नत ॾे रब खां डिॼण वारा पहचाना विंदा दर खुली विंदा मलाइक चवंदा सलामुन अलैकुम ओ रब खां डिॼण वारा ओ तव्हां ते सलाम असां मलाइकनि जो तव्हां ते सलाम इस्तक़बाल कंदे मलाइक वेंदा कंदा जन्नत में दाख़िल केर वेंदा जिन खे रब जो ख़ौफ़ आहे बस इहो लाइन थो ॼाव मां अर्ज़ कहिड़ो जेको कमु कयो न आलिम दीन खां पुछियो को कयो ख़ैरात कयो वाइज़ कयो अच्छा जलसो शादी गमी वापार तिजारत दुश्मनी दोस्ती आलिम दीन खां पुछियो पोइ कयो बस तव्हां कामयाब आहियो सभई मसइला मां जा ॿिया आलिम बि अचनि न बयानु करे सघंदासीं न तव्हांखे यादि पवंदा अॼु खां पोइ इहो कमु कयो जागो था आलिम दीन खां पुछियो पोइ कयो बस तव्हांजी कामयाबी अल्लाह ताला खां मूंखे अमल जी तौफ़ीक़ ॾिए आमीन चओ अल्लाह ताला तव्हां असांजे ॻोठ ते दुआ करणा आहियूं मां त नालाइक माण्हू आहियां पर रब पाण चयो आहे न अछड़ी ॾाढ़ी वारो हथु खणंदो आहे त मां अलाह खे खां हया थो अचे अलाह मां ते नज़र न कर अलाह अछड़ी ॾाढ़ी वारा वेठा आहिनि असांजा हथ न मोटा अल्लाह हिन ॻोठ ते रहमत कर अल्लाह हिन ॻोठ वारनि खे हिदायत असांखे बि हिदायत ॾे अल्लाहुम्मा हदिना फीमन हदायत वादिबना हदायत अल्लाहुम्मा ज़ुरियातना अल्लाहुम्मा लिल मुस्लिमीन कुल्लहुम रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा अल्लाह अल्लाह असां गुनाह ॾिसूं था असांखे शर्म थो अचे कीअं तुंहिंजे अॻियां हथु खणूं पर तोखां सवा वाह कान्हे असां जहिड़ा बि आहियूं कलमो तुंहिंजे नबी ते सत्संग ते तो ते पढ़ियो आहे असां तुंहिंजा आहियूं असांखे क़यामत में किताब असांजो न खोल असांखे काफ़रनि जे अॻियां ख़्वार न कजां मथां काफ़र तव्हां तव्हांजो कलमो काढे वियो इस्म आज़म जे मुआबे सभिनी असां मुस्लमान जे लाइ हिदायत जा फ़ैसिला फरमाओ बीमान खे शफ़ा अता फरमाओ पाण में दुश्मनियूं ऐं बोझ हसद ख़तम फरमाओ मोहबत जी फिदा पैदा फरमाओ जेके फौत थी क़ब्र में तो वटि आया आहिनि अल्लाह माफ़ करेनि अल्लाह सभिनी खे माफ़ कर असांखे बि माफ़ कर अल्लाह तूं माफ़ न कंदे असां किथां ॾींदासीं हिसाब इस्म आज़म जे मुआबे असांखे माफ़ फरमाओ असांजे लाइ हिदायत जा फ़ैसिला फरमाओ ख़ात्मो ईमान ते फरमाओ मां नालाइक ते हथनि ते नज़र न कर मां गुनाहगार जी नफ़्स ते नज़र न कर अल्लाह सगीर बि वेठा आहिनि अल्लाह नंढड़ा वेठा आहिनि सगीर ओ अल्लाह अची ॾाढ़ी वारा हथ खयूं वेठा थी मथे नज़र न कर अची ॾाढ़ी वारा हथ खयूं वेठा आहिनि असांखे माफ़ी ॾे असां हे गर्मी नथा सही सघूं सियारे जी सिजी जहन्नम जो अज़ाब केरु सहंदो अल्लाह असांखे बचा जहन्नम खां बचा कब्र जे अज़ाब खां बचा असां कमज़ोर हूं जहिड़ा बि तुंहिंजा हूं असांखे माफ़ी ॾे या अल्लाह असां माफ़ी वठंदा आहियूं असांजो दुआ क़बूल फरमाओ हथ ख़ाली न मोटा ॿियो काॾे वञूं कोई दरवाज़ो न आहे नबी तुंहिंजो चए पियो इन्नमा अश्कू बसी व हुज़्नी इलल्लाह पोड़ो नबी आ याकूब अलैहिस्सलाम पुरजुदा में रोईंदे नज़र ख़त्म थी वई चए थो इन्नमा अश्कू बसी व हुज़्नी इलल्लाह अल्लाह तोखे थो जाए तोखां सवाइ कोई न आहे उनखे जा जा तूं मुंहिंजी मदद फरमा अल्लाह असां बि तोखे था सॾियूं असांखे माफ़ फरमा असांजे ग़लतियुनि खे माफ़ फरमा हिन ॻोठ ते रहम फरमा सभिनी खे अल्लाह असांखे दीनदार ऐं पंहिंजो फर्मा बरदार बनाओ मुस्लमान जे लाइ हिदायत जा असांजे लाइ फ़ैसिला फरमा अल्लाह मुस्लमान खे जनम खां बचा अल्लाह जनम को बचा तोखे इस्म आज़म जो वास्तो आहे असां मुस्लमान खे जनम खां बचाओ कब्र जे अज़ाब खां बचाओ कमज़ोर हूं अल्लाह जनम जी बाहि असांजे ॾिसण जी न आहे असांखे बचा असांखे माफ़ फरमा तौबा जी तौफ़ीक़ अता फरमा रब रहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा फातिर समावाति वल अर्ज़ अंत वलियुना फिद दुनिया वल आखिरा तवफ़ना मुस्लिमीन वलिकना बिस्सालिहीन रब्बना रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमतन इन्नका अंतल वहाब रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम दुरूद शरीफ पढ़ो सभई
अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। या अल्लाह जिंदा रख तो इस्लाम ते मौत